ओम शांति। अॼु जी मिली तारीख़ है 5/4/2024। मीठा मीठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार बाप खे प्यार सां यादि करो त तव्हां निहाल थी वेंदव। नज़र सां निहाल थियण माना विश्व जो मालिक ठहिणु। बाप खे प्यार सां यादि करो त तव्हां निहाल थी वेंदव। नज़र सां निहाल थियण माना विश्व जो मालिक ठहिणु। प्रश्न: नज़र सां निहाल किंदा स्वामी सतगुरु, इन जो वास्तविक अर्थ छा आहे? उत्तर: आत्मा जो बाप द्वारा आत्मा खे बाप द्वारा जॾहिं टी अख मिलंदी आहे, हुन अख सां बाप खे पहचाने वठंदी आहे त निहाल थी वेंदी आहे, अर्थात हुन आत्मा खे सदगति मिली वेंदी आहे। जॾहिं टी अख मिलंदी आहे त हुन अख सां बाप खे पहचानंदा आहियूं त जीअं असांजी सदगति थी वेंदी आहे। बाबा चईंदा आहिनि, ॿार देही अभिमानी ठहो। ॿार देही अभिमानी ठही तव्हां मूंखां नज़र लॻायो, मूंसां नज़र लॻायो, अर्थात मूंखे यादि करो, अर्थात ख़ुदि खे आत्मा सम्झी मूंखे यादि करो। ॿिया संग तोड़ हिकु मुंहिंजो संग जोड़ो त बेहाल अर्थात कंगाल खां निहाल अर्थात साहूकार थी वेंदव। ॿिया संग तोड़ हिकु मुंहिंजो संग जोड़ो त बेहाल अर्थात कंगाल सां निहाल थी वेंदव, अर्थात साहूकार ठही वेंदासीं, अर्थात विश्व जो मालिक ठही वेंदा। बाबा चईंदा आहिनि न, प्रजा दासासियूं जे बि आत्मा मूंखे पहचानियो, अर्थात जंहिंजी बुद्धि सम्झियो अथई कि हा असां आत्मा ई असांजो पीउ आहे, उहे सभु स्वर्ग में ईंदियूं। ऐं सभु चईंदा आहिनि न, भारत असांजो देश आहे, असां भारत जा मालिक आहियूं, सभु चईंदा आहिनि। त उअं ई उते प्रजा दासासी बि चईंदियूं कि असां स्वर्गवासी आहियूं, स्वर्ग जा मालिक आहियूं। ओम शांति। मिठे मिठे रूहानी ॿार कंहिं वटि ईंदा आहिनि? रूहानी बाप वटि। सम्झंदा आहियो असां शिव बाबा वटि वेंदा आहियूं। इहे बि ॼाणंदा आहियो शिव बाबा सभु आत्माउनि जो बाप आहे। इहे बि ॿारनि खे निश्चय खपे कि उहो सुप्रीम टीचर, सुप्रीम गुरु बि आहे। सुप्रीम खे परम चइबो आहे। त सतगुरु परम सतगुरु गुरु चओ या सुप्रीम गुरु चओ या सतगुरु चओ, हुन हिक खे यादि करिणो आहे। नज़र सां निहाल, नज़र सां नज़र मिलंदी आहे न, गायन आहे न, नज़र सां निहाल किंदा स्वामी सतगुरु, उनजो अर्थ खपे। नज़र सां निहाल कंहिंखे ज़रूरु सॼी दुनिया जे लाइ चईंदासीं न, सॼी सर्व जो सदगति दाता त उहा हिकु बाप ई आहे। नज़र सां निहाल कंहिंखे कंदो, ज़रूरु सॼी दुनिया जे लाइ चईंदासीं। छोजी शिव बाबा त विश्व जी सर्व आत्माउनि जो पीउ आहे न, सर्व जो सदगति दाता, सर्व खे हिन पते दुनिया सां वठी वञण वारो। तॾहिं त भॻवान खे भॻवान छो चइबो आहे? छोजी उहो सर्व जो सदगति दाता आहे। पूरी विश्व जी सर्व आत्मायूं प्रकृति योनियुनि खे पावन ठाहिण वारो। हाणे नज़र कंहिंजी, सर्व खे न पते दुनिया खां वठी वञण वारो। हाणे नज़र कंहिंजी, छा हिन अख जी न, टी अख मिलंदी आहे ज्ञान जी। त इहे टी अख जॾहिं सभिनि जी खुली वेंदी आहे न, जॾहिं सभु पहचाने वठंदा आहिनि कि हा असां सभु आत्मा ई आहियूं, असांजो पीउ उहो आहे ज्ञान जी। बाबा चईंदा आहिनि सभिनि खे इहो पैगाम ज़रूरु वेंदो कि असां आत्मा ई आहियूं, परमात्मा खे यादि करो निराकार रूप में। त टी अख मिलंदी आहे ज्ञान जी। बाबा चवनि था कि हाणे इहे जो गायन आहे हिन जो अर्थ खपे। नज़र सां निहाल कंहिंखे ज़रूरु सॼी दुनिया जे लाइ चईंदासीं न, छो जी सर्व जो सदगति दाता हिकु बाप ई आहे, सर्व खे न पते दुनिया खां वठी वञण वारो। हाणे नज़र कंहिंजी, छा हिन अखनि जी न, टी अख मिलंदी आहे ज्ञान जी, जंहिंसां आत्मा ॼाणंदी आहे कि इहा असां सभी आत्माउनि जो बाप आहे। आत्मा बाप आत्माउनि खे राय ॾींदा आहिनि
कि मूंखे यादि करो। बाप आत्माउनि खे सम्झाईंदा आहिनि आत्मा ई पतित तमो प्रधान ठही आहे। हाणे इहो असांजो 84वो जन्म आहे। इहो नाटक पूरो थींदो आहे, पूरो थियण बि ज़रूरु आहे। हर कल्प पुराणी दुनिया खां नई अवश्य ठहींदी आहे, नई खां पोइ पुराणी थींदी आहे। नाम बि अलॻि आहे न। नई दुनिया जो नाम सतयुग आहे। बाप सम्झाईंदा आहिनि पहिरियों त सतयुग में हुयो, पोइ पुनर्जन्म वठंदे 84 जन्म बितायो। हाणे तव्हांजी आत्मा तमो प्रधान थी वई आहे। बाप खे यादि कंदव त निहाल थी वेंदव। बाप सम्मुख चईंदा आहिनि मूंखे यादि करो, मां केरु आहियां? परमपिता परमात्मा आहियां। बाप चईंदा आहिनि ॿार देही अभिमानी ठहो, देह अभिमानी न ठहो, आत्म अभिमानी ठही तव्हां मूंसां नज़र लॻायो त निहाल थी वेंदो। आत्म अभिमानी ठही तव्हां मूंसां नज़र मिलायो, आत्म अभिमानी ठही तव्हां मुंहुं में नज़र लॻायो त तव्हां निहाल थी वेंदो। बाप खे यादि कंदा रहो, हिन में कोई तकलीफ़ न आहे। आत्मा ई पढ़ंदी आहे, पाठ वॼाईंदी आहे। केतिरी नंढी आत्मा आहे न। जॾहिं हिते ईंदा आहियो त 84 जन्मनि जो पाठ वॼाईंदा आहियो, पोइ उहो ई पाठ रिपीट करिणो आहे। 84 जन्मनि जो पाठ वॼाईंदी आत्मा पतित थी वेंदी। 84 जन्मनि जो पाठ वॼाए वॼाए आत्मा पतित थी वेंदी आहे। हाणे आत्मा में कुझु दम न रहियो आहे। हाणे आत्मा निहाल न बेहाल अर्थात कंगाल थी वई आहे। हाणे आत्मा बेहाल अर्थात कंगाल खां कंगाल थी वई आहे। त बेहाल अर्थात कंगाल थी वई आहे। पोइ निहाल कीअं ठहे? इहे अक्षर भक्ति मार्ग जा आहिनि, जिते बाप सम्झाईंदा आहिनि। वेद शास्त्र चित्र आदि त बाबा असांखे चवनि था कि हाणे आत्म अभिमानी ठही तव्हां मूंसां नज़र लॻायो त तव्हां निहाल थी वेंदा। बाप खे यादि कंदा रहो, हिन में कोई तकलीफ़ त न आहे। आत्मा ई पाठ वॼाईंदी आहे, पढ़ंदी आहे। केतिरी नंढी आत्मा आहे न। जॾहिं हिते ईंदा आहियो त 84 जन्मनि जो पाठ वॼाईंदी आहे। आत्मा जॾहिं मथां खां हेठि ईंदी आहे त 84 जन्मनि जो पाठ वॼाईंदी आहे। पोइ उहो ई पाठ रिपीट करिणो आहे। 84 जन्मनि जो पाठ वॼाईंदे आत्मा पतित ठही वेंदी आहे। हाणे आत्मा में कुझु दम न आहे। हाणे आत्मा निहाल न आहे, बेहाल अर्थात कंगाल आहे। पोइ निहाल कीअं ठहे? ये अक्षर भक्ति मार्ग जा आहिनि, जिते बाप सम्झाईंदा आहिनि। वेद शास्त्र चित्र आदि ते बि सम्झाईंदा आहिनि। तव्हां इहे चित्र श्रीमत ते ठाता आहिनि। आसुरी मत त अनेक ढेर जे ढेर चित्र ठाता अथनि। आसुरी मत ते, बाबा जे मत ते त असां जेका चित्र ठाता आहिनि उहे त अर्थ सहित आहिनि न। दुनिया वारा जेका आसुरी मत ते चित्र ठाहींदा आहिनि उन्हनि जो त कोई ऑक्यूपेशन न आहे। हिते त बाप अची करे ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि। भॻवान वाच्य आहे त उन्हनि जी नॉलेज थी वई न। स्टूडेंट ॼाणंदा आहिनि कि फलानो टीचर आहे। हिते तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बेहद जो बाप हिकु ई बार अची करे अहिड़ी वंडरफुल पढ़ाई असांखे पढ़ाईंदा आहिनि। हिन पढ़ाई ऐं हुन पढ़ाई में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। हिन पढ़ाई ऐं हुन पढ़ाई में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। हिन पढ़ाई सां असां 21 जन्मनि जी कमाई बि था करूं। पोइ असांखे कॾहिं पढ़णो न पवंदो। हुते त खेल कूद में पढ़ाई थींदी आहे न। त हुते त सिर्फ़ु भाषा सिखंदा आहियूं, राजा ई जे लाइ पढ़ाई पढ़ंदा आहियूं। बाक़ी हिते इहे सभु जेकी दुनियावी पढ़ाई आहे ईअं थोरी आहे। पढ़ाई हिन पढ़ाई ऐं हुन पढ़ाई में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। उहा पढ़ाई त जन्म जन्मांतर पढ़ंदा आया आहियो। हिन में त बाप साफ़ बतलाईंदा आहिनि कि आत्मा जॾहिं पवित्र थींदी तॾहिं ई हिन पढ़ाई जी धारणा थींदी।
चईंदा आहिनि शेरनी जो दूध सोने जे बर्तन में ठहिरंदो आहे। तव्हां ॿार सम्झंदा आहियो असां हाणे सोने जो बर्तन ठहूं था। हूंदा त मनुष्य ई परंतु आत्मा संपूर्ण पवित्र थी वेंदी आहे। अर्थात आत्मा जो मन बुद्धि संस्कार शुद्ध थी वेंदो आहे। 24 कैरेट हुयो, हाणे त 9 कैरेट थी वई आहे। आत्मा जी जोत जो जगल हुई उहा हाणे बुझी वई आहे। ज्योति जगी हुई ऐं बुझी हुई वारे में फ़र्क़ु हूंदो आहे। अर्थात पूरी बुझी न आहे, थोरी सी बची आहे। ज्योति कीअं जगी ऐं पद कीअं पायो इहे त बाप ई सम्झाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो त मूंखे सुठी रीति यादि कंदा, मां बि उन्हनि खे सुठी रीति यादि कंदो आहे। इहे बि ॿार ॼाणंदा आहिनि नज़र सां निहाल करण वारो हिकु बाप ई स्वामी आहे। इन्हनि जी आत्मा बि निहाल थींदी आहे न ब्रह्मा बाबा जी। तव्हां सभु परवाना आहियो, उन्हनि खे क्षमा चईंदसि। कोई परवाना सिर्फ़ु फेरी पाइण ईंदा आहिनि, कोई सुठी रीति पहचाने वठंदा आहिनि त जीते जी मरी बि वेंदा आहिनि। कोई फेरी पाई करे हली वेंदा आहिनि, पोइ कॾहिं कॾहिं ईंदा आहिनि, पोइ हली वेंदा आहिनि। इन संगम जो ई सॼो गायन आहे। बाबा चवनि था हिन समय जो कुझु हलंदो आहे उन्हनि जा ई वेद शास्त्र ठहींदा आहिनि। बाप हिकु ई बार अची करे वरसो ॾेई करे हली वेंदा आहिनि। बाप हिकु ई बार अची करे असां आत्माउनि खे वरसो ॾेई करे हली वेंदा आहिनि। बेहद जो बाप ज़रूरु बेहद जो वरसो ॾींदा न। गायन बि आहे 21 पीढ़ी सतयुग में वरसो केरु ॾींदो? भॻवानु रचयिता ई अधु कल्प जे लाइ वरसो ॾींदो आहे न रचना खे। हाणे बाबा असांखे सतयुग में भले लौकिक माउ बाप असांखे ॾींदा, लेकिन इहे पालौकिक बाप जो ई ॾिनल ॾींदा। यदि यादि बि सभु हुननि खे ई कंदा आहिनि। सतयुग में वरसो केरु ॾींदो? हाणे ई बाबा असांखे ॾियनि था। यादि बि बाबा खे ई कंदा आहिनि न। उहो बाप बि आहे, टीचर बि आहे, स्वामी सतगुरु बि आहे। भले तव्हां ॿियो कंहिंखे बि स्वामी सतगुरु चईंदा हूंदव, परंतु सत त हिकु बाप ई आहे। ट्रुथ हमेशह ई बाप खे चइबो आहे। उहो ट्रुथ छा अची करे कंदा आहिनि? उहो पुराणी दुनिया खे नयो अर्थात सचखंड ठाहींदा आहिनि। उहा छा कंदा आहिनि? उहो सत्य बाप सचखंड सचो बाप असांजो सचखंड स्थापन करे ॾींदो आहे न। पुराणी दुनिया खे नयो ठाहींदो आहे। सचखंड जे लाइ असां पुरुषार्थ करूं था न। सचखंड जे लाइ असां पुरुषार्थ करूं था। जॾहिं सचखंड हुयो त ॿिया सभु खंड न हुया, इहे सभु पुठियां ईंदा आहिनि। सचखंड जो कंहिंखे बि पतो ई न आहे। बाक़ी त हाणे खंड आहिनि, उन्हनि खे त उन्हनि जो त सभिनि खे पतो आहे। पंहिंजे पंहिंजे धर्म स्थापकनि खे ॼाणंदा रहंदा आहिनि। बाक़ी त हाणे जो बि अलॻि अलॻि खंड आहिनि उहो त सभिनि खे मालूम आहे न। लेकिन सचखंड स्वर्ग जे बारे में न पतो। सोचंदा आहिनि स्वर्ग मथे हुयो। पंहिंजे पंहिंजे धर्म स्थापकनि खे ॼाणंदा आहिनि, लेकिन आदि सनातन देवी देवता धर्म कीअं स्थापन कयो इहे न ॼाणंदा आहिनि। बाक़ी सूर्यवंशी चंद्रवंशी हुन संगम युगी ब्राह्मण कुल खे न ॼाणंदा आहिनि। प्रजापिता ब्रह्मा खे मञंदा आहिनि, चईंदा आहिनि असां ब्रह्मा जी औलाद आहियूं, परंतु उहो कुख वंशावली असां आहियूं मुख वंशावली। उहा अपवित्रता मुख वंशावली आहियो पवित्र। तव्हां मुख वंशावली ठही पोइ चीची दुनिया रावण राज्य में हली वेंदा आहियो। असां मुख वंशावली ठही पोइ चीची दुनिया रावण राज्य में हली वेंदा आहिनि। हुते रावण हूंदो न आहे, सतयुग में न हूंदो आहे। हाणे तव्हां हलंदा आहियो नई दुनिया में, उन्हनि खे चइबो ई आहे वॉइसलेस वर्ल्ड ई नई ऐं पुराणी थींदी आहे। कीअं थींदी आहे इहे बि तव्हां ॼाणे विया आहियो, है न। कीअं थींदी आहे इहे बि तव्हां ॼाणे विया आहियो। ॿियो त कंहिंजी बुद्धि में न आहे। लाखों वर्ष जी ॻाल्हि त कोई ॼाणे बि न सघे। हीअ वर्ल्ड नई खां पुराणी कीअं थींदी आहे इहे त असां ॼाणे विया आहियूं न।
ॿिए कंहिंजी ॿुधी में न ईंदो आहे। लाखों वर्ष जी ॻाल्हि कोई बि ॼाणे न सघे, है न। त हिन करे 5000 साल जी ॻाल्हि आहे, उहो ई माण्हू नथो ॼाणे सघे त लाखों वर्ष जी ॻाल्हि वरी किथां ॼाणंदो। इहा त थोरे समय जी ॻाल्हि आहे। इहा बाप वेही ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि मां ईंदो ई तॾहिं आहियां जॾहिं ख़ासि भारत में धर्म ग्लानी थींदी आहे। ॿी जॻह त कंहिंखे पतो ई न आहे कि निराकार परमात्मा छा चीज़ आहे, न। निराकार वॾो वॾो लिंग ठाहे करे रखी छॾंदा आहिनि। बाप खे बाबा ॿारनि खे सम्झायो अथई आत्मा जो साइज़ बि नंढो वॾो न थींदो आहे। जीअं आत्मा अविनाशी आहे उहो बाप बि अविनाशी आहे। उहो सुप्रीम आत्मा आहे न। सुप्रीम माना उहो सिधे पवित्र रहण वारी ऐं निर्विकारी। सुप्रीम मतिलबु परम बि थींदो आहे, ऊच ते ऊच स्थान ते रहण वारी, ऐं सदा ई पवित्र, सदा ई निर्विकारी। त आत्मायूं बि निर्विकारी हुयो, दुनिया बि निर्विकारी हुई। हुनखे ई चइबो आहे संपूर्ण निर्विकारी दुनिया। नई दुनिया पोइ ज़रूरु पुराणी थियणी आहे। कला कम थींदी ईंदी आहे। 2 कला कम चंद्रवंशी राज्य हुयो, पोइ दुनिया पुराणी ठहींदी वेंदी आहे। धीरे धीरे कला घटि थी वेंदी, पोइ धीरे धीरे दुनिया बि पुराणी थींदी वेंदी आहे। पुठियां ॿिया खंड ईंदा वेंदा आहिनि, हुननि खे चइबो आहे बाई प्लॉट, परंतु मिक्सअप थी वेंदा आहिनि। ड्रामा प्लान अनुसार जो कुझु थींदो आहे उहो पोइ रिपीट ज़रूरु थींदो आहे। ड्रामा प्लान अनुसार जो कुझु बि थींदो आयो आहे उहो रिपीट थींदो वेंदो आहे। जीअं बौद्धनि जो कोई वॾो आयो, केतिरनि खे बौद्धी धर्म में वठी आयो, धर्म खे बदिलाए ॾिननि। हिंदुनि पंहिंजा धर्म आपे ई बदिलियो आहे। छो जी कर्म भ्रष्ट थियण सां धर्म भ्रष्ट बि थी विया। जॾहिं वाम मार्ग में विया आदि सनातन देवी देवता धर्म वारा, त उहो ख़ुदि जे धर्म खे भ्रष्ट कयनि न, त हुन धर्म जा ख़ुदि खे कहलाए न पिया सघनि। हिन करे जॾहिं द्वापर युग में इस्लामी बौद्धी क्रिश्चन धर्म आयो त असांजी ॾाढी आत्मायूं असांजे धर्म जूं ॿियूं धर्मनि में हली वेंदियूं, ऐं उहे बि केरु वेंदियूं जो कचियूं हूंदियूं। हाणे जो बाबा जो पको ॿार हूंदो न, उहो पंहिंजे ई धर्म में हूंदो। त बाबा चवनि था हिंदू पंहिंजा धर्म आपे ई बदिले, छो जी कर्म भ्रष्ट धर्म भ्रष्ट थी विया, वाम मार्ग में हली विया। जगन्नाथ जे मंदिर में भी भल विया हूंदा, परंतु कोई के ख़्यालात न ईंदो आहे। ख़ुदि विकारी आहिनि त उन्हनि खे बि विकारी ॾेखारे छॾियो अथनि देवी देवताउनि खे। इहे न सम्झाइनि कि देवता जॾहिं वाम मार्ग में विया तॾहिं ई ईअं ठहिया, हुन समय जा ई इहे चित्र आहिनि। देवता जो नाम त वॾो सुठो आहे। हिंदू त हिंदुस्तान जो नाम आहे, पोइ पंहिंजे खे हिंदू चई छॾींदा आहिनि। केतिरी भूल आहे। ऐं इहे हिंदू नाम हिंदुस्तान में रहण वारा इहे हिंदू आहिनि। इहे नाम बि असांखे इस्लामिन ॾिनो आहे। छो जी सिंधु नदी खे उहा हिंदू नदी चई छॾंदा हुया। पोइ सिंधु खे ई करे छॾनि त हिंदू नदी जे पास रहण वारा इहे हिंदुस्तानी, पोइ धर्म बि हिंदू। केतिरी भूल आहे न। हिन करे बाप चईंदा आहिनि यदा यदा ही धर्मस्य। बाबा भारत में ईंदा आहिनि, ईअं त न चईंदा मां हिंदुस्तान में ईंदो आहे। इहो भारत आहे, हिंदुस्तान व हिंदू धर्म न आहे। मुस्लिमनि हिंदुस्तान नाम रखियो आहे। इहे बि ड्रामा में नूंद आहे। सुठी रीति सम्झणो खपे। इहे बि नॉलेज आहे। पुनर्जन्म वठंदे वाम मार्ग में ईंदे भ्रष्टाचारी ठही वेंदा आहिनि। पोइ उन्हनि जे अॻियां वञी करे चईंदा आहिनि तव्हां संपूर्ण निर्विकारी। ॾिसो हिंदुस्तान असांखे मुस्लिम नाम ॾिनो आहे, इंडिया फॉरनर्स ॾिनो आहे, लेकिन असल में असांजे देश जो नाम आहे भारत।
बाबा चईंदा आहिनि पुनर्जन्म वठंदे वठंदे वाम मार्ग में ईंदे ईंदे भ्रष्टाचारी थी वेंदा आहिनि। पोइ उन्हनि जे अॻियां वञी करे चईंदा आहिनि तव्हां संपूर्ण निर्विकारी आहियो, असां विकारी पापी आहियूं। ॿियो कोई खंड वारा ईअं न चईंदा असां हेठि आहियूं अथवा असां में कोई गुण न आहे। ॿिया धर्म वारा ईअं न चईंदा ख़ुदि खे कि असां नीच पापी आहियूं। हिते त भारतवासी देवी देवताउनि जे अॻियां भॻवान जे अॻियां छा चईंदा आहिनि कि तव्हां सर्वगुण संपन्न 16 कला संपूर्ण निर्विकारी डबल अहिंसक मर्यादा पुरुषोत्तम, असां नीच पापी कामी क्रोधी लोभी मोही अहंकारी। छो कि असां हुतां खां असांजी डिग्री कम थी आहे, इन करे भारत में ई ईअं चईंदा आहिनि। ईअं कॾहिं न ॿुधियो हूंदो ॿिया धर्म वारा ख़ुदि खे ईअं चवनि। सिख माण्हू बि ग्रंथ जे अॻियां वेहींदा आहिनि, परंतु ईअं न चईंदा आहिनि कि नानक तव्हां निर्विकारी असां विकारी। नानक पंथी कंगन लॻाईंदा आहिनि, उहा निर्विकारी पंजी निशानी आहे, वो निर्विकारीपन जी निशानी है, परंतु विकार बिगर रही न सकते हैं। चईंदा आहिनि निर्विकारीपन जी निशानी, वो कंगन पाईंदा आहिनि, वो सभु रखंदा आहिनि, लेकिन विकार बिगर रही न सघंदा आहिनि। त ये झूठी कहानियूं थी न, ये झूठी निशानियूं थियूं। जीअं हिंदू माण्हू जनेऊ पाईंदा आहिनि, पवित्रता जी निशानी आहे। अॼुकल्ह त धर्म खे बि न मञंदा आहिनि, बसि मुंहं सां चईंदा आहिनि असां फलाणे फलाणे धर्म जा आहियूं, परंतु अॼुकल्ह त माण्हू पंहिंजे धर्म खे बि नथो मञे। इहे सभु झूठी निशानियूं रखी शॾियूं अथनि। पोइ माण्हू इहे न बि रखनि न बि पाइनि त चईंदा इहे पंहिंजे धर्म खे न, लेकिन तव्हांजे धर्म में जो तव्हांजे ग्रंथ शास्त्रनि में जो लिखियलु आहे उनखे मञो न। अॼुकल्ह त धर्म खे बि न मञंदा आहिनि। हिन समय भक्ति मार्ग हलंदो आयो आहे, इनखे चइबो आहे भक्ति कल्ट। ज्ञान कल्ट सतयुग में हूंदो आहे, ज्ञान कल्ट सतयुग में हूंदो आहे। सतयुग में देवतायूं आहिनि संपूर्ण निर्विकारी, कलयुग में संपूर्ण निर्विकारी कोई रही न सकदो आहे, कोई थी न आहे न। प्रवृत्ति मार्ग वारनि जी स्थापना त बाप ई कंदा आहिनि। बाक़ी बाबा कहिड़ी प्रवृत्ति मार्ग जी स्थापना कई हुई? निर्विकारी प्रवृत्ति मार्ग। बाक़ी सभु गुरू आहिनि निर्वृत्ति मार्ग वारा, उन्हनि सां उन्हनि जो जोड़ जास्ती थी वेंदो आहे। बाप चईंदा आहिनि इहे जेका द्वापर युग खां पोइ निर्वृत्ति मार्ग वारनि जो जोड़ थी वेंदो आहे। सतयुग में प्रवृत्ति मार्ग वारा हुया ई सभु बाबा ई स्थापन कई न। बाप चईंदा आहिनि इहो जो कुझु तव्हां पढ़ियो आहे उन्हनि सां मां न मिलंदो आहे। बाबा चईंदा आहिनि इहो जो कुझु तव्हां पढ़ियो आहे उन्हनि सां मां न मिलंदो आहे। मां जॾहिं ईंदो आहे त तव्हां सभिनि खे नज़र सां निहाल करे ॾींदो आहे। गायन बि आहे न, नज़र सां निहाल किंदा स्वामी सतगुरु। हिते तव्हां छो आया आहियो? निहाल थियणु अर्थात विश्व जा मालिक थियणु। बाप खे यादि करो त निहाल थी वेंदो। ईअं कॾहिं कोई न चईंदो कि ईअं चइण सां तव्हां हिते तव्हां ईअं ठही वेंदो। ईअं कोई बि न चई सघंदो कि ईअं करण सां तव्हां ईअं ठही वेंदो। लेकिन बाबा त गारंटी कंदा आहिनि न कि तव्हां मूंखे यादि करो त मां तव्हांखे पूरी विश्व जो मालिक ठाहे ॾींदमि। बाप ई चईंदा आहिनि तव्हां ईअं ठहींदव। इहे लक्ष्मी नारायण कीअं ठहिया कोई खे मालूम ई न आहे। इहे लक्ष्मी नारायण अहिड़ा कीअं ठहिया कंहिंखे मालूम ई न आहे। तव्हां ॿार बाप खे सभु कुझु ॿुधाईंदा आहियो, उहो ई 84 जन्म वठी करे पतित थी आहिनि। तव्हां असां ॿारनि खे बाबा सभु कुझु ॿुधायो अथई, बाक़ी दुनिया में कोई थोरी ॼाणे सघंदो आहे कि लक्ष्मी नारायण कीअं ठहिया। लेकिन बाबा असांखे पूरो ॿुधायो अथई कि इहे ई लक्ष्मी नारायण जी आत्मायूं 84 जन्म वठी करे पतित ठहींदियूं आहिनि। पतित ठहींदियूं आहिनि, पोइ मां ई अची करे हिननि खे अहिड़ो ठाहींदो आहे। अब हाणे मां आयो आहे तव्हांखे उअं ई ठाहिणु। बाबा असांखे हाणे उअं ई श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो ठाहिणा आहिनि।
बाप पंहिंजो परिचय बि ॾींदा आहिनि त नज़र सां निहाल बि कंदा आहिनि। इहे कंहिं चईंदा आहिनि, इहे कंहिंजे लाइ चईंदा आहिनि, हिकु सतगुरु जे लाइ चईंदा आहिनि। उहो गुरू माण्हू त ढेर आहिनि, मातायूं अबलायूं बोलियूं आहिनि न, तव्हां सभु बि भोलेनाथ जा ॿार आहियो न। शंकर जे लाइ चईंदा आहिनि अखि खुली त विनाश थी वियो। इहे बि पाप थी वियो न। हाणे शंकर जी अखि खुलण सां विनाश थी वेंदो, एॾा माण्हू हाय हाय करे मरी वेंदा, इहे बि पाप थी वियो न। बाप कॾहिं अहिड़ा कमनि जे लाइ डायरेक्शन न ॾींदा आहिनि। बाबा कॾहिं बि अहिड़े कमनि जे लाइ डायरेक्शन न ॾींदा आहिनि। विनाश त कोई ॿी चीज़ सां थियणो ई आहे। बाप ईअं डायरेक्शन न ॾींदा आहिनि कि अखि खोलो त विनाश थी वञे, ईअं करो त विनाश थी वेंदो। बाबा त चईंदा आहिनि मूंखे यादि करो त स्वर्ग जी स्थापना थी वेंदी। बाबा कॾहिं ईअं थोरी चईंदा आहिनि मूंखे यादि करो त विनाश थी वञे। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हांजा पाप कटिजी वेंदा, तव्हां में आसुरी अवगुण ख़तमु थींदा वेंदा, हीअ दुनिया स्वर्ग थी वेंदी। हाणे बाबा त चवनि था स्वर्ग थी वेंदी, पोइ स्वर्ग थींदी त पुराणी दुनिया जो विनाश त थियणो ई आहे। लेकिन बाबा छा चईंदा आहिनि कि मूंखे यादि करो त दुनिया परिवर्तन थी वेंदी। इहे त जॾहिं साइंस निकिरंदी आहे, सम्झंदा आहिनि असां पंहिंजे कुल जो आपे ई विनाश कंदा आहियूं। बाबा डायरेक्शन न ॾींदा आहिनि, इहे त जॾहिं साइंस निकिरंदी रहंदी आहे न, सम्झंदा आहिनि असां पंहिंजे कुल जो आपे ई विनाश कंदा आहियूं। इहे बि बंदल आहिनि, बाबा चवनि था इहे बि बंदल आहिनि, छॾे न सघंदा आहिनि। नाम केतिरो थींदो आहे न, मुंहुं ते वेंदा आहिनि परंतु फ़ाइदो कुझु न आहे, नाम थींदो आहे बसि। मिठे मिठे ॿार तव्हां बि बाप सां नज़र लॻायो, अर्थात हे आत्मा पंहिंजे बाप खे यादि करो। यादि कंदव त निहाल थी वेंदव, यादि कंदव त निहाल थी वेंदव। ॾिसो केॾी आत्माउनि जी बुद्धि खुली आहे, कीअं केॾी आत्माऊं बुद्धि द्वारा सम्झो आहे कि हा इहे असांजो पीउ आहे। अञा ॿियूं केतिरी आत्माउनि खे पतो लॻणो आहे, पतो लॻंदो तॾहिं त उहे आत्माऊं बाबा सां मिलन मनाईंदियूं न। बाबा चईंदा आहिनि जो मूंखे यादि कंदो आहे, मुंहिंजे लाइ सर्विस कंदा आहिनि, मां बि उन्हनि खे यादि कंदो आहियां। जो जेतिरो बाबा जी सर्विस सम्झी करे बाबा खे यादि कंदो आहे, धारणा कंदो आहे, त मां बि उन ॿारनि खे अवश्य ई यादि कंदो आहियां। जो मूंखे यादि कंदा आहिनि, मुंहिंजे लाइ सर्विस कंदा आहिनि, मां बि उन्हनि खे यादि कंदो आहियां, त उन्हनि खे बल मिलंदो। पोइ जो मुंहिंजे अर्थ सर्विस बि कंदा आहिनि न, मुंहिंजे लाइ सर्विस कंदा आहिनि, मां बि उन्हनि खे यादि कंदो आहियां, त उन्हनि खे बल बि मिलंदो आहे न। भले तव्हांखां ॿियो पुरुषार्थ नथो थिए, लेकिन बाबा जी सर्विस कंदा वञो त बाबा तव्हांखे यादि कंदो। हा भई मूंखे बाबा जी सर्विस करणी आहे, त बाबा तव्हांखे यादि बि कंदो, बाबा तव्हांखे बल बि ॾींदो, जंहिंसां तव्हां आत्मा ई परिवर्तन थींदा वेंदव। तव्हां हिते जॾहिं वेठा आहियो जो निहाल थी वेंदा आहियो, उहो ई पोइ राजा बि ठहींदो। ऐं अगरि पुरुषार्थ बि कंदा रहंदा, स्व परिवर्तन ऐं सेवा जो बैलेंस रखी करे हलंदव, अहिड़ा ॿार पोइ राजा बि ठही वेंदा आहिनि। गायन बि आहे न, ॿिया संग तोड़ हिकु संग जोड़ो, उहो निराकार आहे, आत्मा बि निराकार आहे। बाप चईंदा आहिनि मूंखे यादि करो, तव्हां ख़ुदि चईंदा आहियो हे पतित पावन, इहा कंहिंखे चईंदा आहिनि, इहे कंहिंखे चयो? ब्रह्मा खे, विष्णु खे न। जॾहिं इहे चईंदा आहिनि हे पतित पावन, त इहे कंहिंखे चयो? ब्रह्मा खे, विष्णु खे न। पतित पावन त हिकु बाप ई आहे, उहो ई सदैव पावन रहण वारो। बाबा चई न परम जो अक्षर आहे संपूर्ण पवित्र, त परम पिता अर्थात हिकु त ऊची ते ऊचो रहण वारो पिता, ॿियो संपूर्ण पवित्र असांजो पीउ, असां उन्हनि जा ॿार आहियूं। उन्हनि खे चइबो आहे सर्वशक्तिवान। बाप ई सृष्टि जे आदि मध्य अंत जी नॉलेज ॿुधाईंदा आहिनि।
ॿिया सभु शास्त्रनि खे ॼाणंदा आहिनि ऐं उहे सभी शास्त्रनि खे बि ॼाणंदा आहिनि। बाबा चवनि था मां उहे सन्यासी शास्त्र आदि पढ़ी करे टाइटल वठंदा आहिनि। बाप खे त पहिरियों ई टाइटल मिलियो आहे, उन्हनि खे पढ़ी करे थोरी टाइटल वठिणो आहे। दुनिया में श्री 108 जगत गुरु फलानो अलाए कहिड़े कहिड़े टाइटल वठंदा आहिनि। कीअं? शास्त्र कंठ करे, इहे सभु पढ़ाई पढ़ी करे इन जा बि पढ़ाई थींदी आहे। लेकिन बाबा वटि त सभी टाइटल्स आहिनि, उन्हनि खे उहो कोई पढ़ाई पढ़ी करे थोरी टाइटल वठंदा आहिनि। अच्छा, मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी से सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। बाबा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार क्षमा ते जीते जी मरण वारा परवानो ठहिणो आहे। सिर्फ़ु फेरी लॻाइण वारो न, ईश्वर पढ़ाई खे धारण करण लाइ बुद्धि खे संपूर्ण पावन ठाहिणो आहे। असांखे ईश्वर पढ़ाई खे पूरो धारण करण लाइ बुद्धि खे संपूर्ण पवित्र ठाहिणो आहे। ॿियो आहे ॿिया संग तोड़ हिकु बाप जे संग ई रहणो। ॿिया संग तोड़ हिकु बाप जे संग में ई रहणो आहे। हिक जी यादि सां स्वयं खे निहाल कंदा वञो। हिक जी यादि सां स्वयं खे निहाल कंदा वञो, अर्थात स्वयं खे संपूर्ण पवित्र ठाहींदा वञो, स्वयं खे विश्व जो मालिक ठाहींदा वञो। वरदाना दिल जी महसूसता सां दिलाराम जी आशीर्वाद प्राप्त करण वारा स्व परिवर्तक ठहो। स्व जो परिवर्तन करण लाइ 2 ॻाल्हियुनि जी महसूसता सचे दिलि सां खपे। अगरि कल्ह बि बाबा जो वरदान हुयो न, जेसिताईं महसूस न कंदा तेसिताईं स्व खे परिवर्तन न करे सघंदा आहियूं। त स्व खे परिवर्तन करण लाइ 2 ॻाल्हियुनि जी महसूसता सचे दिलि सां खपे। हिकु आहे पंहिंजी कमज़ोरी जी महसूसता, ॿियो आहे परिस्थिति व व्यक्ति निमित ठाहींदा आहिनि, उन्हनि जी इच्छा, उन्हनि जी मन जी भावना जी महसूसता। असां स्व परिवर्तन कॾहिं करे सघंदासीं? जॾहिं हिकु त असांखे पंहिंजी कमज़ोरी जी महसूसता थींदी, ऐं जो परिस्थिति व व्यक्ति निमित ठहे थो असांजे जीवन में विघ्न विझण जे लाइ, हुन जी इच्छा, हुन जी मन जी भावना बि महसूस करो। परिस्थिति जे पेपर जे कारण खे ॼाणे स्वयं के पास थियण जे लाइ श्रेष्ठ स्वरूप जी महसूसता हुजे कि स्वस्थिति श्रेष्ठ आहे, परिस्थिति पेपर। ऐं परिस्थिति बाबा चवनि था परिस्थिति जे पेपर जे कारण खे ॼाणे कि हीअ ॻाल्हि छो आई आहे। परिस्थिति जे पेपर जे कारण खे ॼाणे करे स्वयं खे पास थियण जे लाइ, अगरि तव्हां स्वयं खे पास करणु चाहींदा आहियो त हिकु त कारण ढूंढो, ॿियो श्रेष्ठ स्वरूप जी महसूसता हुजे कि स्वस्थिति श्रेष्ठ ऐं परिस्थिति पेपर। मुंहिंजी स्वस्थिति श्रेष्ठ ऐं परिस्थिति पेपर। ये महसूसता सहज परिवर्तन करे ॾींदी। ऐं सचे दिलि सां महसूस कयो त दिलाराम जी आशीर्वाद प्राप्त थी वेंदी। त कोई बि परिस्थिति आई आहे उन समय ये यादि करो कि हीअ मुंहिंजी स्वस्थिति श्रेष्ठ आहे ऐं हीअ परिस्थिति पेपर आहे। मुंहिंजी स्वस्थिति श्रेष्ठ आहे ऐं हीअ परिस्थिति पेपर आहे। तॾहिं असांखे दिलाराम बाप जी आशीर्वाद प्राप्त थींदी। स्लोगन आहे वारिस उहा आहे जो एवर रेडी ठही हर कार्य में हुज़ूर हाज़िर कंदो आहे।
बाबा जो वारिसवार केरु आहे, जो एवर रेडी ठही हर कार्य में जी हुजूर हाज़िर कंदो आहे, हुनखे बाबा वारिस अर्थात बाबा जी पूरी प्रॉपर्टी जो हक़दार। पूरी प्रॉपर्टी छा आहे? बाबा जी ज्ञान गुण शक्ति। त जॾहिं असां बाबा खे हर ॻाल्हि में जो सेवा जो पुरुषार्थ जहिड़ो समय जीअं असांखे बाबा चयूं हूअं करण जे लाइ एवर रेडी रहंदासीं, तॾहिं ई बाबा असांखे वारिस ठाहे सघंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।